अधूरी मोहब्बत। सिराणी खां मुंहिंजो प्यारो दोस्त शाहज़ेब रिंद लिखे थो, असांजो हिसो मोहब्बत न हुई, असांजो हिसो फ़क़ति मोहब्बत जो पछताउ हो। उहो पछताउ जेको साह जीअं साथ ॾे पर कॾहिं बि आराम न ॾे। असांजे अंदर जूं दीवारूं अञा बि ॿुधनि थियूं उन्हनि लफ़्ज़नि जी गूंज। काश उहो वक़्तु वापसि अची वञे जिते कंहिंजो हथ हथ में हो, पर वक़्तु कॾहिं बि वापसि नथो अचे ऐं इंसानु वक़्त खां अॻु पोढ़ो थी पवे थो। ॾुखनि जे ओवर टाइम में कमु कंदे कंदे असीं परेशान रूह आहियूं, नाक़ाबिले मरमत दिलियूं आहियूं, बेआवाज़ मातम आहियूं ऐं सभिनी खां वधीक असीं उहे माण्हू आहियूं जेके मोहब्बत खे कॾहिं त सम्झणु चाहींदा हुआ, पर मोहब्बत असांखे सम्झण खां अॻु ई असांखे छॾे वई।